असांखे वहाबी ताना हणंदा आहिनि तव्हां क़बर परस्त आहियो, क़बरुनि जी पूजा कंदा हो। ख़ुदा जो कसम आहे असां क़बर परस्त न आहियूं, असां अल्लाह जी परस्तश कंदा आहियूं। कंहिंजा परस्तार आहियो, कंहिंजी पूजा कंदा आहियो, अल्लाह जी। पर हाओ असां क़बरुनि ते वञूं हा त पंहिंजे बंगलनि में क़बरूं ठाहे छॾियूं हा, ओताकुनि में ठाहे छॾियूं हा, घरनि में ठाहे छॾियूं हा, हर को मुक़ाम में पिया वञूं हा। न असां हर क़बर ते न वेंदा आहियूं। अगरचे शरीयत में क़बर में वञण ते का इजाज़त मनो कान्हे का, पर असां उन क़बर जो सलाम कंदा हो जंहिं क़बर में अल्लाह जे नूर जी लाट हूंदी आहे, जै सारी जिंदगी वेही भी खल्क खुदा के नूर इलाही जी रोशनी ॾिनी। वफ़ात खां बाद में भी खुदा जे वलीअ जो फैज़ हूंदो आहे, क़यामत ताईं खुदा जे वलीअनि जो फैज़ रहंदो आहे। ओ असांखे ताना न हण तव्हां क़बर परस्त आहियो, तूं असांखे क़बर परस्त न चइजा, असां क़बर जी पूजा न कंदा आहियूं। जे तूं असांखे क़बर परस्त चवंदे त असां तोखे वरी गोर पट चवंदासीं। गोर पट सम्झो था, हिकिड़ो जानवर थींदो आहे, माण्हू पूरे वञो राति जो क़बरूं खोटे लाशा कढी वेंदो आहे, उनके चइबो आहे गोर पट, माना क़बरुनि खे पटींदड़। गोर चइबो आहे फारसी में क़बर खे, पट माना पटींदड़, ख़त्म कंदड़। जेकॾहिं तो असांखे क़बर परस्त थो सॾी त असां तोखे गोर परस्त न चओ, तोखे गोर पट चवंदासीं, गोर पट चवंदासीं। तूं क़बरुनि जो दुश्मन न थी, ख़ुदा पाक जो कसम आहे क़बरुनि जो वॾो मक़ाम आहे। हज़रत अल्लामा मोहम्मद इस्माइल हक़ी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। साहिबे तफसीर रूहुल बयान, वॾो जय्यद आलिमा, हनफी आलिमा, आशिक़े रसूल आलिमा। खुदा जो कसम आहे हो देवबंद, हो ठेड़ी, हो अमरोट, हे वहाबी, ये जेतिरा भी पाकिस्तान सिंध में वहाबन जा मरकज आहिनि, ये सभु हिकिड़े पासे थी वञनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त मोहम्मद इस्माइल हक़ी जे जुती जे बराबर बि न आहिनि। वॾो आशिक़े रसूल हो। उन हिकिड़ी हदीस पाक आंदी आहे सुहिणे नबी करीम जी पंहिंजे तफ़सीर रूहुल बयान में फरमाए थो, इज़ा तहय्यरतुम फिल उमूर फस्तईनू मिन अहलिल क़ुबूर। अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां कंहिं परेशानीअ में मुसीबत में मुब्तला थी वञो त पोइ अवां तव्हांजी मुसीबत तॾहिं हल थींदी जो कंहिं अल्लाह पाक जे कामिल सालिह बाने जे क़बर ते वञी वसीलो वठी रब खां दुआ घुरण साहिब क़बर जे करे तुंहिंजी मुसीबत टरी वेंदी। पढ़नि कोन था, हे रुगो ईअं ॾाढ़नि ते ज़ोर आहे, पटकिन ते ज़ोर आहे, टिकण ते ज़ोर आहे, मुछुनि कून ते ज़ोर आहे। ॾिसंदो परे खां बेड़ा जहिड़ा जुनैद बगदादी आहे ॾोह